अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पाकिस्तान न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी, रिपोर्ट शामिल कंदासीं सोबो देरो खां। जी नाज़रीन, सोबो देरो लॻी ॻोठनि मुख़्तलिफ़ ॻोठनि जे आबादगारनि तालिब सहतो अयाज़ होत अली ॾिनो शेख मिसरी होत अयाज़ शेख ऐं ॿियनि आबादगारनि कई 58 स्कारप ट्यूबवेल अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। हुननि साहबनि सां ॻाल्हाईंदे चयो त हलराजन असां ॾे 2 हिसा पाणी आहे जेको हिक हिसे ॾे वहे थो पियो सॼो, सम्झो था। तो इन जे करे असांजी अपील आहे त वज़ीर आज़म खे त असांखे वाटर हलराजन कंहिं वाटर कंहिं ड्राथो आहे सरकारी वाटर ड्राथो आवाम वटि आयो जंहिंजूं बनियूं आहिनि। हा हा कंहिंजूं बनियूं आहिनि बनी हे ॼामड़े खे आहे परियों जेको आहे मोहम्मद बगचन डरायो वाटर रोड पियो ठहे, मिली जिली ऑफिसर पाण में वाटर डराया। घणे टाइम खां वठी वाटर नथा वाटर साईं तक़रीबन 5-4 साल थी विया, टोइल जा सामान खजी वियो, सॼो माना 3 सालनि खां बंदि आहे। हा हाणे हलंदड़ टोइल असांखे पाणी न आहे, असांजो फसल सड़ी तबाह थी वियो आहे। असां सलीम साहब मेमण खे दरख़्वास्त बि ॾेई आया आहियूं, उन जे बावजूद बि को मुलाज़िम न आयो आहे हिते, सम्झो था।